नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो में ख़बर ॾींदा हलूं त ٿرپارڪر जे मजलिस वहदत मुस्लमीन तरफां प्रेस क्लब मुबारक ते ज़िले सेक्रेटरी जनरल गुलाम हुसैन, मुमताज़ अली, आसिफ रज़ा रिंद ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त मुल्क जे मुख्तलिफ़ इलाइक़नि में जबरी गुम कयल शिया मुस्लमीन खे ज़ाहिर करे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में धरणे जो दायरो वधायो वेंदो। आलम इंसानियत लाइ ही शर्मनाक हिकिड़ो वाक़ियो आहे जेको ही गुज़िरियल पोयनि 20 खां 25 सालनि खां असां एल तशी वारनि खे टारगेट कयो वञे पियो। हीउ ॾिठो वञे त टारगेट एल तशी न आहे, हिकिड़ी इंसानियत एल तशी जे हवाले सां टारगेट कयो वञे। पर असां परमन एहतजाज करे हिकु मैसेज ॾियूं था सिंध खां ऐं ٿرپارڪر खां त असां परमन क़ौम आहियूं, असांखे परमन रहण ॾिनो वञे, अमन में रहण ॾिनो वञे। जेके असां सां मुसलसल नाइंसाफ़ियूं थियनि पियूं, हिननि खे न थियूं वञनि। असां सां प्राइम मिनिस्टर साहब, चीफ जस्टिस साहब ऐं मुराद अली साहब इन जो नोटिस वठे, न त असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं ऐं महिरबानी करे असांखे अमन रहण ॾिनो वञे। असीं अमन पसंदि क़ौम आहियूं। असांजो पुरअमन एहतजाज आहे। हीअ जेके असांजा शिया नौजवान बुज़ुर्ग असांजा जेके कराची में उन्हनि सां ज़ुल्म थियो आहे, जेके बेॾुआ क़ैद थिया आहिनि, असां गवर्नमेंट सिंध खां परज़ोर अपील कयूं था त असांजा इहे जेके बेॾुआ क़ैद थिया आहिनि इन्हनि खे रिहा कयो वञे। जे इन्हनि जे मथे को बि अहिड़ो ॾोह आहे, ॾोही आहिनि त उन्हनि खे फ़ौरन अदालत में पेश करे ऐं उन्हनि जो ॾोह साबित कयो वञे। असां परज़ोर अपील कयूं था गवर्नमेंट सिंध खां। हीअ अॼु असांजो परमन एहतजाज आहे। जे इहे असांजा आज़ाद न थिया त अॻिते हली करे असीं वधीक एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।